नाज़रीन, रसूलाबाद में हिंगोरजा थाने जे एएसआई पोरियत खेमू कोहली के मुबैना तौर तशद्दुद जो निशानो बणाए ज़ख्मी करे छड़ियो। पोरियत पंहिंजे पुट ऐं भाउ सां गॾिजी इंसाफ़ लाइ एहतिजाज कयो। पोरियत ऐं संदसि पुट आवाज़ टीवी जे रिपोर्टर सिकंदर अली दुनियो आॾो दाहींदे वधीक छा चयो अचो त ॾिसो। पुलिस वारो एमपी के ता खणी वियो, थाने ते बि कोन खणी वियो, असांजी होटल में खणी वियो। ये पैप हालत कई ॾिसो कोई थोरी ईअं थींदो आहे, अहिड़े ईअं को थींदो आहे। थाने ते खणी वञनि, ॿधी खणी वञनि, हिन खां सुठो अहिड़ो कुटे त न, एॾी मार न ॾिए। असां हथ ॿधी त चऊं बाबा असां हक़ी फ़ैसिलो करे। पुलिस वारा गरीब का दौर पुल मां ॾाढो मारियो, मूंखे हालत करे छॾियो। मुंहिंजी 4 नियाणियूं केरु मुंहिंजे कराए, मां गरीब आहियां, मुंहिंजी मदद करियो त हक़ करियो, मूंखां न अॻिते थो थिए। मां परदे ते पेट जे कारण बचे जे कारण हिते आयो आहियां। नईम राज पर मोबाइल जेका किरी आहे, जी खई आहे, उनजे करे माना मूंखे मारियो, ॾाढो मारियो, मूंखे हालत करे छॾी आहे।